सभ खां अवल ऐं दिलि सां, दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद थो ॾियां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे चेयरमैन, उनजे सेक्रेटरी ऐं उनजी टीम खे जिन ही कॉन्सेप्ट ॾिनो। मूंखे ख़बर आहे त कॉन्फ्रेंसनि करण में केॾी महिनत थींदी आहे। घटि में घटि 50 नेशनल इंटरनेशनल कॉन्फ्रेंसूं मूं पाण ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि। मूंखे जेके जिन मामलनि मां गुज़रणो थो पए ऐं हिननि हालतुनि में मूंखे यकीनन ख़बर आहे, अहसासु आहे त कहिड़नि मामलनि मां गुज़री उहे कराचीअ में कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। उन करे अव्हांखे मुबारकबाद हुजे ऐं अव्हांजी हिमत वधे ऐं अञा तव्हांखे वधीक जोश पैदा थिए ऐं वधीक। लिसानियात कॉन्फ्रेंस गुज़िरियल हफ़्ते इस्लामाबाद में बि हुई। एयर यूनिवर्सिटी इस्लामाबाद में इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुई। हिन कॉन्फ्रेंस में फ़र्क़ु जेको आउं सम्झां थो त जॾहिं सिंध में ॿोलीअ जी ॻाल्हि थिए थी, लिसानियात जी ॻाल्हि थिए थी, त सॼी सिंध में कंहिं न कंहिं नमूने हिकिड़ी जाग पैदा थी पए। रुगो यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द ऐं उस्ताद ऐं ॿोलीअ ते कमु कंदड़ न, पर सिंधी ॻाल्हाईंदड़ सभु माण्हुनि जा कन खड़ा थी था वञनि ऐं उन्हनि जूं नज़रूं आहिनि। पोइ किन जूं उमेदूं आहिनि, किन जूं मायूसीअ जो इज़हार आहे, पर बहरहाल कॉन्फ्रेंस असांजूं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां लिसानियात ते थियल कॉन्फ्रेंस अवामी शोहरत या अवामी मक़बूलियत ऐं अवामी सतह ते उन्हनि बहस मुबाहिसो थिए थो, जो वज़ीर साहब बि उन ते ॻाल्हाए था वञनि त ॿिया बि केतिरा माण्हू उन ते हिसो था वठनि। त हीअ हिकु पॉपुलर कॉन्फ्रेंस हिन खे चऊं था। हू कॉन्फ्रेंस जेका थी एयर यूनिवर्सिटीअ में, तंहिंजो त हिकिड़ो प्रेस रिलीज़ बि कंहिं अख़बार में न आयो। 40-45 लिंग्विस्ट पाण में वेठा, इंटरनेशनल लेवल जा 10-15 माण्हू आया, गुफ़्तगू थी, यकीनन थ्योरीज़ पेश थियूं, नवां आइडिया पेश थिया, पर उहे सिर्फ़ु उन्हनि ताईं महदूद रहिया जेके लिखनि पढ़नि था या जेके उन सां रिसर्च में वाबस्ता आहिनि। सिंधीअ ते कॉन्फ्रेंस करणु, सिंधी अवाम खे इन्वॉल्व करणु ऐं उन्हनि जे मसइलनि खे खणी हलणु न सिर्फ़ु वॾी ॻाल्हि आहे, पर इन कॉन्फ्रेंस जे करे असां नतीजा बि अहिड़ियूं उमेदूं कयूं था त इन जूं नतीजा बि अवामी निकिरनि ऐं माण्हुनि खे जंहिंमां फ़ाइदो थिए। मुंहिंजे लाइ यकीनन ई फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, ख़ुशी ऐं फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त हीअ कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज़ करण वारा ॿई मुंहिंजा सिधी तरह शागिर्द बि आहिनि ऐं मूंखे उन्हनि मां न रुगो उमेदूं आहिनि, तक़ाज़ा बि आहे अञा वधीक करण जूं। उहे शयूं जेके असां न करे सघियासीं या करण जो सोचियोसीं, उहे ई कंदा, ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा। मुंहिंजे लाइ अॼु बि हैरानी ऐं अचरज ऐं घटिताई जी ॻाल्हि आहे त मुल्क खां ॿाहिरि सिंधियत ते PhD करण लाइ सिर्फ़ु अकेलो आउंसि छा, हिंदुस्तान मां थियनि पियूं। मूंखे PhD कए तक़रीबन 35 साल थी विया आहिनि। 35 सालनि खां पोइ ॿियो को सिंधी माण्हू मुल्क खां ॿाहिरि निकिरी सिंधी ॿोलीअ ते मुख़्तलिफ़ हवालनि सां कमु करण लाइ छो नथो वञे। मुंहिंजे शागिर्दनि खे ई वञणु खपे, शयूं अॻिते वधणु खपनि। दुनिया इल्मी हवाले सां काफ़ी अॻिते वधी वई आहे। त मां पंहिंजे शागिर्दनि खां उमेद ऐं तक़ाज़ा कंदुसि त हुकूमती सतह ते इहो खणनि, स्कॉलरशिप्स मंज़ूरु कराइनि त लिसानियात ते डॉक्टरेट ऐं पोस्ट डॉक्टरेट लाइ असांजा नौजवान ॿाहिरि वञनि। ऐं मुंहिंजी ईंदड़ तक़ाज़ा आहे त जिन PhD कई आहे उहे पोस्ट डॉक्टरेट लाइ पंहिंजे ॿोली ऐं अदब जे हवाले सां विख अॻिते वधाइनि। इहो सिर्फ़ु मूंखे ख़बर आहे त इहे डिग्रियूं ऐं इल्मियत हासिलु करण खां पोइ तकलीफ़ूं ईंदियूं, पर ॿिया बि इहे तकलीफ़ूं खणनि ऐं इल्मियत वधीक हासिलु कनि, पोस्ट डॉक्टरेट कनि। यानी ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदे मूंखे को फ़ख़ुर जो अहसासु कोन थो थिए त पोस्ट डॉक बि मूं कई। यानी स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज़ में अॼु बि माण्हू वेठा आहिनि जेके ओरिएंटल लैंग्वेजिस ते कमु कराइनि था। सिंध मां छो को माण्हू कोन थो वञे? त उन ॻाल्हि ॾांहुं बि ध्यानु ॾिबो। हिन कॉन्फ्रेंस खां पोइ इहा जेका मुंहिंजी उमेदु आहे, उहा उमेदु कंहिं न कंहिं नमूने साबिया थींदी ऐं मुंहिंजा दोस्त अॻिते वधंदा ऐं पंहिंजी तरक़ी, उहा जेका तरक़ी उहा इल्मियत आहे, उहा महिनत सचाईअ सां जोड़ींदा त जीअं नतीजा निकिरनि, समाज ॾांहुं पैगाम वञे
उनखे ख़ुशामद या कंहिंजी ख़ुशनूदीअ लाइ महसूसु न कनि त कंहिं PhD करण सां कंहिंजी ख़ुशनूदी थींदी या कंहिंखे फ़ाइदो थींदो, न, पंहिंजे लाइ, पंहिंजे ईंदड़ नसुलनि लाइ उन्हनि खे ई अॻिते वधिणो आहे ऐं उन्हनि खे ई ही सिंध संवारणी आहे। इल्मियत खां सवाइ, पंहिंजे मौज़ूअ ते वधीक इल्मु हासिलु करण खां सवाइ सिंध कोन संवारजी, सिंध संवारजी वेंदी। जेका संवारजी रही आहे हर हवाले सां। ऐं कहिड़ियुनि यूनिवर्सिटियुनि जा नाला खणां, असांजो दोस्त अमजद सिराज साहिबु नौजवान आहे ऐं शायदि हाणे हुन यूनिवर्सिटी संभालियूं आहिनि, पर असां यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलरनि सां काफ़ी अरसे खां गॾु बि रहियासीं, कमु बि कयासीं गुज़र 30 सालनि खां। जॾहिं HEC जे चेयरमैन ते पाण ते PhD में प्लेजरिज़म जो केस पियो थो हले, उहो HEC जो चेयरमैन हूंदो तव्हांखे छा ॾींदो? केस पियो थो हले अञा ताईं। हिन टेबल ते जेकॾहिं मिटी आहे या ही जेकॾहिं स्टेज ख़राबु आहे त हिन जो ॾोही केरु आहे? ॾोही उहो सफ़ाई वारो कोन्हे, ॾोही उहो साहबु आहे। तव्हां जॾहिं रखंदा अहिड़ा माण्हू आणींदा अहिड़ा, इहो प्रोफेसर जो ॾोह आहे, PhD करण वारे जो ॾोह कोन्हे। इहो हुन वाइस चांसलर जो ॾोह आहे जंहिंजी नज़रदारीअ में PhD थिए पई। उन्हनि खे गाइडेंस मिलंदी, उन्हनि जो मयारु थींदो। हिते त इहा हालत लॻी पई आहे, जेको किताब पाण पढ़ाइनि था शागिर्द खे रिकमेंड ई कोन कनि। शुक्र आहे त सोशल मीडिया जे करे ॻाल्हियूं अॻिते वधियूं आहिनि ऐं माण्हुनि खे एक्सेस मिलियो आहे। न त असां केतिरा अहिड़ा प्रोफेसर ॾिठा जेको किताब पाण लाइब्रेरीअ में खणंदा शागिर्दनि खे न ॿुधाईंदा, छो त उन मां ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। पर यादि रखो, सादी अलैहिस्सलाम लाइ मशहूरु आहे त जॾहिं हू मदरसे में पढ़णु वेंदो हुयो त रस्ते में जितां लंघंदो हुओ उते हिकु हलवाईअ जो दुकानु हो ऐं ॿिए टे ॾींहं उहो हलवाई हुन खां पुछंदो हो, छोकिरा काॾे थो वञी? त चवंदो आउं पढ़ाइण नथो वञा। उहो हलवाई खिली वञी भॼ। उहो सादी उन मदरसे में पढ़ंदे पढ़ंदे उन मदरसे जो मुअल्लिम थियो, उस्ताद थियो, उन साॻिए ई रस्ते तां लंघंदो हो ऐं हलवाईअ जी उहा ई कार हूंदी हुई त हुन खां अक्सर इहो सुवालु पुछंदो हो त हाणे काॾे थो वञी? त चवंदो अच्छा। मूं इहो सम्झो त वज़ीर विया हलिया त हाणे का पाबंदी कोन हूंदी। त सादीअ जवाबु ॾिनुसि त आउं पढ़णु नथो वञा। हलवाई हिकु ॾींहुं रोके पुछियुसि, ॻाल्हि त ॿुध, जॾहिं तूं नंढो हूंदे मदरसे में पढ़णु वेंदे तोखां पुछंदुसि काॾे थो वञी त चवंदे त पढ़ाइण थो वञा, ऐं हाणे जेकॾहिं तूं पाण आलिम थियो आहीं ऐं उस्ताद थियो आहीं त चवीं थो त पढ़णु थो वञा। इहो कीअं आहे? चई इहो ईअं आहे त जॾहिं आउं पढ़णु वेंदो हुउसि त होशियारु शागिर्दु हूंदो हुउसि, उस्तादनि खां अहिड़ा सुवाल पुछंदो हुउसि जो उस्ताद मुंहिंजे करे पढ़ी ईंदा हुआ। अॼु आउं शागिर्दु आहियां, अॼु आउं उस्तादु आहियां ऐं मूंखे बि अहिड़ा शागिर्द मिलिया आहिनि जिन जे करे आउं पढ़ां थो, तंहिंजे करे मूंखे पढ़णो थो पए। त जेसि ताईं इहा कैफ़ियत न पैदा थींदी त आउं इहा चाहींदुसि त इहा ई कैफ़ियत थिए जंहिंमें असां पंहिंजे शागिर्दनि खां, अयाज़ हिकिड़े दफ़े चयो, अदा मूंखे पर्ची मिली आहे त मुख़्तसर कयो। मूं अञा इंट्रो कयो आहे, मूं वटि 7 पॉइंटूं आहिनि। अलाए केरु सदर आहे, कंहिंखां इजाज़त वठां या तव्हां खां वठां, ऐं ॻाल्हायां या ॻाल्हि खे ख़तमु कयां। शेख अयाज़ हिकिड़े दफ़े लिखियो त असांजे वॾनि मट ठाहिया ऐं उनखां पोयनि उहे मट वञी गुगियूं ठाहियूं, सरायूं ठाहियूं। असां सरायूं वञी बोतलूं ठाहियूं, इन उमेद सां त ईंदड़ नसुल बोतलूं वञी कुझु ॿियो ठाहींदो। हाणे असांखे उन ईंदड़ नसुल मां इहा तक़ाज़ा आहे त इहे पुराणियूं रिवायतूं ख़तमु करे, नई ॻाल्हियूं खणी अचे, नयूं टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे ऐं उन नए टेक्नोलॉजी खे खणी सिंध ॾांहुं अॻियां वधे। ऐं इहो ई पैगाम आहे अॼु जे जेको मौजूदु आख़िर में पॉइंट खां खणी मूंखे वाइंड अप करिणो थो पए ऐं आई एम सो सॉरी,
मुंहिंजी ग़लती कई बहरहाल मूंखे इहा ख़बर हुजे त 5 मिंट मिलंदा त शायदि न अचां छाकाणि जेका तकलीफ़ खणी हिते पहुचण पर आउं ॿुधंदुसि नौजवाननि खे ॿुधंदुसि हिते नओं सेशन थियण वारो आहे अॼु जी मौजूदा लिसानियात इहा आहे सॼे खे वाइंड अप करे एंड ते थो अचां जेकॾहिं अव्हां पंहिंजी लिसानियाती ॼाण खे इंसानी ज़ात जे भलाईअ लाइ इस्तेमालु नथा कयो त अव्हांखे लिसानियात ते कमु न करणु खपे ॿ स्कूल ऑफ थॉट आहिनि स्ट्रक्चरल लिंग्विस्टिक्स साख़्तियात ऐं सोशियो लिंग्विस्टिक्स या एक्सटर्नल लिंग्विस्टिक्स चोम्स्की सॼी उमिरि चवंदो रहियो त ॿोली पंहिंजे अंदर में तब्दील थिए थी ॿोली पंहिंजे पाण में तब्दील थिए थी ग्रामर ऐं आवाज़नि में पाण ई तब्दीली थी अचे 63 में वॾो इनकलाब आयो लाबोफ नाले हिकिड़ो प्रोफेसर पेंसिल्वेनिया यूनिवर्सिटीअ में कमु कयईं जंहिं सबूतनि सां साबितियुनि सां साबित कयो त ॿोली पंहिंजे अंदर में तब्दील नथी थिए ॿोलीअ खे ॿाहिरियां असर तब्दील था कनि ऐं 53 में किताबु आयो लैंग्वेजिस इन कॉन्टेक्ट जिन लिसानियात जी दुनिया में इनकलाब आणे छॾियो त ॿोलियूं जॾहिं राब्ते में ईंदियूं हिक ॿिए ते असर छॾींदियूं ऐं उन असरनि जे करे ॿोलीअ में तब्दीली ईंदी त असांजा बुज़ुर्ग असांजा वॾा न रुॻो असांजा पर सॼी दुनिया जा जेके बुज़ुर्ग आहिनि अॼु बि ख़त पिया लिखनि सोशल मीडिया ते पिया चवनि असांजी ॿोली बिगड़े पई असांजी ॿोली ख़राबु पई थिए ॾिसूं पिया जीअं अमजद साहब मिसाल ॾिनो हिकिड़े लफ़्ज़ जो मूं बि कुझु ॾींहं अॻु PTV ते ख़बरूं ॿुधियूं ईद वारे मौक़े ते छोकिरी ख़बरूं पई पढ़े उनखे लिखियलु हो त ईद जो मज़ो ॿीणो करण लाइ त पढ़े पई त अॼु सभु माण्हू घर खां ॿाहिरि निकिरी मुख़्तलिफ़ जायुनि ते विया आहिनि ऐं ईद जे मज़े खे ॿीटो करे रहिया आहिनि छाकाणि पर इनखे अवॉइड नथो करे सघिजे ॿोली बि ॿियनि शयुनि वांगुरु तब्दील थींदी जीअं दुनिया जूं ॿियूं शयूं तब्दील थियनि थियूं पर ॼाणी बुझी तब्दीली ॿोलीअ लाइ नुक़सानकार आहे उन लाइ ई इदारा ठहंदा आहिनि त इनखे अॻिते वधाइनि ऐं बसि आख़िर में नंढड़ियूं छाकाणि त सलाहूं चयोसि सो सलाहूं ॾेई करे ॾेई ॻाल्हि खे ख़तमु थो कयां हिकिड़ो प्रोपोज़ल हो असांजो पुराणो त यूनिवर्सिटियुनि में जेके सिंधी अदब जा शोबा आहिनि उन्हनि खे बणायो वञे सिंधी ॿोली ऐं अदब जो शोबो सिंधी ॿोली ऐं अदब जो शोबो डिपार्टमेंट ऑफ लैंग्वेज एंड लिटरेचर या इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज एंड लिटरेचर उन में MA हिकिड़ी अदब जी थिए ॿी MA लैंग्वेज जी थिए असां इहे प्रोपोज़ल ॾिना ऐं सभु फॉर्मेलिटीज़ पूरियूं करे मूं डीन जी हैसियत में डिपार्टमेंटल फोरम डीन्स फोरम खणी जॾहिं एकेडमिक काउंसिल में वियुसि 2009 में त एकेडमिक काउंसिल जा सभिनी मेंबरनि एग्री कयो पर असांजे 3 वॾनि नालनि चयो त न मटायो अंग्रेज़ीअ जो नालो मटाइण में कामयाबु वियासीं अंग्रेज़ीअ जो नालो मटिजी वियो इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर हाणे हुते 2 MA थियनि थियूं लैंग्वेज जी अलॻि पई थिए लिटरेचर जी अलॻि पई थिए माण्हू लिंग्विस्ट कमु था कनि असां जॾहिं सिंधी ऐं उर्दूअ लाइ आंदो त ॾिठूं त हाणे छा कजे जाॾूं कारूं सभिनी फोरमनि तां मंज़ूरु थी आयो आहे त डॉक्टर बलोच साहिब जॾहिं वेठा हुआ उन्हनि खे चयूं त अव्हांजो छा ख़्यालु आहे डॉक्टर बलोच साहिब चयो त वॾनि जो नालो रखियलु आहे इन खे जेकॾहिं न छेड़ियो त सुठो थींदो डॉक्टर अलाना साहिबु वेठो हो उन बि इहा ॻाल्हि कई त हींअर न छेड़ियो त सुठी ॻाल्हि आहे महताब राजदीप उन में हुई सरकारी मेंबर ऐं उन्हनि 3 मुखालफ़त कई त इन जो नालो ईअं ई रहण जो जीअं आहे सिंधी अदब शोबो पोइ वाइस चांसलर मूंखे चयो त फ़िक्र न कर जॾहिं तूं VC थींदे तॾहिं मटाइजां पोइ थियो हुयो त छा चवंदा आहिनि त न 40 मण तेल गॾु थियो न राता न थी
सो नवां वीसी थियुसि नवो मटियो पर हाणे अव्हां जूं ज़िमेदारियूं आहिनि तमामु सवला कम आहिनि अव्हां इहे ज़िमेदारियूं खणो ऐं अव्हां शोबनि में सभिनी शोबनि में सिंध रुॻो सिंध यूनिवर्सिटी न यूनिवर्सिटियुनि जे सभिनी शोबनि में अदब सां गॾु ॿोलीअ जो मुतालो आणियो ऐं अव्हां करे सघो था हिन फोरम तां तव्हां हिनखे मूव करायो ऐं इनशाला तव्हांखे कामयाबियूं थींदियूं ऐं अहिड़े ई नमूने में HEC ते प्रेशर रखो त जेका स्कॉलरशिप वॻे लिंग्विस्टिक्स से ॾींदा हुआ उहा गुज़िरियल 30 सालनि खां बंदि कई वई आहे लिंग्विस्टिक अञा ताईं सम्झ में न आई पाकिस्तान जे माण्हुनि खे पाकिस्तान जे कंहिं बि यूनिवर्सिटीअ में लिंग्विस्टिक्स कोन्हे उहो अंग्रेज़ी पढ़णु सम्झण खे लिंग्विस्टिक्स था सम्झनि अंग्रेज़ीअ में जेको सिखे थो ॻाल्हाए थो उनखे लिंग्विस्टिक्स था सम्झनि तंहिंजे करे पाकिस्तान जे कंहिं बि हिकिड़ी यूनिवर्सिटीअ में न त भला सिंध अॻियां थिए केतिरनि मामलनि में सिंध अॻियां थींदी आहे सिंध जी कंहिं हिकिड़ी यूनिवर्सिटीअ में डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स क़ाइमु थिए जंहिंमें सिंध जे सभिनी ॿोलियुनि ते कमु कयो वञे रुॻो सिंधीअ ते न पर सिंध ऐं पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि ते कमु थी सघे थो ऐं इहो को ॾुखियो कमु कोन्हे नओं शोबो खुलणु न त जीअं असांजे साग साहिबु ॻाल्हि कई त सिंध जूं कुझु ॿोलियूं ख़तरे में आहिनि ऐं उन्हनि ते बि कमु कंदा ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे पर थोरो पंहिंजे मैंडेट खे बि ॾिसे त छा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ जे तरक़ी ऐं तरवीज लाइ कमु करण लाइ आहे या सिंध जे ॿोलियुनि ते बि कमु करण लाइ आहे इहो तव्हांखे पंहिंजे मैंडेट खे मटाइणो पवंदो जेका सुठी ॻाल्हि थींदी मूंखे ॻाल्हियूं त घणियूं परवेज़ इलाही हिकिड़े दफ़े जॾहिं चीफ मिनिस्टर हो त हुन असां सां सलाह मशवरो करे सिंध जी नमूने ते इदारो पे खोलणु चाहियूं त जीअं सिंध हलाइजी आहे तीअं असां बि पंजाब में को इदारो खोलियूं पोइ हुननि खोलियो परियां इहो थियो त पंजाबी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज एंड कल्चर जंहिंमें खोड़ सारा माण्हू असां सलाहूं ॾिनियूं डॉक्टर अलाना साहिबु हो आउं हुउसि कुझु ॿिया बि माण्हू हूंदा उन्हनि खोलियो पंजाबी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज एंड कल्चर तंहिंखां पोइ कंहिं मूं जहिड़े दोस्त हिकिड़ो ख़त लिखियो उन्हनि खे त असां इहो फ़ैसिलो कोन कयो इहो ग़लति था कयो तव्हां पंजाब में ॿियूं बि घणियूं ॿोलियूं आहिनि तंहिंजे इन जो नालो रखो पंजाब इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज एंड कल्चर हाणे हुननि ते ज़िमेदारी आहे त पंजाब जे ॿियनि ॿोलियुनि ते बि कमु कनि ॿियनि ॿोलियुनि लाइ बि कमु कनि जीअं अव्हां सिंध जे ॿियनि ॿोलियुनि ते कमु करणु था चाहियो त मैंडेट खे थोरो ॾिसी वठिजो त अव्हां सिंधी ॿोलीअ खां अलावा ॿियनि ते बि थिए बहरहाल अव्हां जी महिरबानी